मस्जिद असांखे पुराणी वक़्त जी आहे। हा हा वो चवंदो कहिड़ी को न को माण्हू को आहे। हा असांजो जनम हुन खां अॻिते जी ठहियल आहे। ही वॾी मस्जिद आहे। तव्हांजे जनम खां अॻु में ई ठहियल हा आहे? वॾी 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 हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं उमरकोट में ऐं उमरकोट जी खेजड़ाड़ी यूसी आहे, यूनियन काउंसिल आहे हिकिड़ी, उते ही तमामु हिकु पुराणी असांखे मस्जिद नज़र अचे थी। तारीख़ी मस्जिद आहे ऐं वधीक हिन मस्जिद जे हवाले सां तव्हांखे मस्जिद बि ॾेखारियूं था ऐं दादा फैसल असां सां गॾु आहे, उन खां पुछंदासीं ऐं तव्हांखे मस्जिद बि ॾेखारियूं था त हीअ हिकु सहरा में थर में हिकु बंजर इलाइक़े में हीअ एॾी वॾी पुराणी मस्जिद आहे ऐं हिनजो जेको लुक आहे उहो केॾो प्यारो आहे, केॾो पुराणो आहे। सो हीअ मस्जिद तव्हांखे ॾेखारबी इंशाअल्लाह। जॾहिं तव्हांजो वरी अचणु थिए त ज़रूरु पंहिंजे असासनि खे यादि कयो ऐं उनखे यादि करण जे लाइ हिते बि अचो। खेजड़ाड़ी यूसी जे नाले सां सॾी वञे थी। दाबूद शाह जेको अंग्रेज़नि जे दौर में तक़रीबन ही 1920s या 25 जी ॻाल्हि आहे त ही उन वक़्त जी मस्जिद जेका आहे तमीर कयल आहे। 100 या 100 साल खां वधीक इन जी यानी तक़रीबन 125 साल इन जी उमिरि आहे। लेकिन हिन वक़्तु जेका आहे हीअ मस्जिद इन ॻोठ्स जे वॾनि जी वाबस्तगी सां ठहियल आहे ऐं तमामु क़दीमी ऐं तमामु बहितरीन इन जो जेको आहे राज़पे जो कमु कयल आहे। तव्हां ॾिसंदा हूंदा 100-150 साल पुराणी जेका आहे हिन जी इमारत ठहियल आहे मस्जिद जी, लेकिन तमामु बहितरीन नमूने सां ठहियल आहे। अॼु ॾींहं ताईं बि जेकॾहिं हिन जी सार संभाल हुजे त काफ़ी बहितरीन लुक ॾे सघे। आख़िरी जेको टालपुरनि जो दौर हो उन वक़्त जे दौर में ही ॻोठ तमामु मशहूरु हो। खेजड़ाड़ी जे नाले सां, शाह बिरादर्स जे नाले सां, दाबूद शाह ऐं उनजा जेके वॾा हूंदा, साले शाह जो तमामु वॾो उरूज हो। वॾा चवंदा हुआ त हिते जेको लूरवा वहे थो उहो हुन साले शाह जे नाले सां हूंदो। तक़रीबन 14 खां 15 वाटर हिननि जा हुआ मुसलसिल साले शाह जे नाले सां ऐं उन जे वॾनि ई मस्जिद ठाही। माशाल्लाह, ओके, ज़बरदस्त। तमामु क़दीम सर ही हिकिड़ो कमु थियल ॾिसो, पर हिते वक़्तु गुज़रण जे बावजूद बि सही सलामत आहे। रिपेयर थी आहे थोरी घणी हिते तरफ़ जेके शाह आहिनि पंहिंजे हिसाब सां कराइनि था, पर जेकॾहिं ही गवर्नमेंट पाण मालिकी करे शाहकार जी त तमामु ख़ूबसूरत मस्जिद आहे। छकड़ियुनि जी तमामु जोड़ियूं दीवारूं आहिनि, तमामु महिनत सां ठहियल आहे। उन खां बाद में जॾहिं शइ जी जिद्दत कोन हुई उन वक़्तु बि बहितरीन टाइल लॻल मटियाली वारा आला जा ऐं उन्हनि ते ही नाला लिखियल हुजनि। जिते जो कमु पहिरीं हो, लेकिन ज़ाहिर ॻाल्हि वक़्त सां गॾु डैमेज थी वियो। हीअ सर हिन ते बहरहाल माना हीअ थियल आहे, पर विच में जेको आहे सिर्फ़ु ही मिटी ते जुड़ियल आहे। पकियुनि सिरियुनि जी विच में मिटी आहे। अच्छा, मिट्टी जी जुड़ियल आहे, गंद जी चुनाई थियल आहे पकियुनि सिरियुनि ते। 3 फुट जे आसपास है, 3 फुट जे आसपास दीवार से। जे आसपास तॾहिं हूंदा उसने त ही उन्होंने खाननि जे रोड मॉडल ते ठाही गई और उन्होंने खाननि जेका कंस्ट्रक्शन कई। ज़ाहिर ॻाल्हि आहे मालिकी न हुजण जे करे, वैरावाद हुजण जे करे काफ़ी नुक़सानु थियो हिन में।
जेकॾहिं आबाद थी आहे मेंटेनेंस थी आहे तो बहितरीनु हुजे ईअं त बहितरीनु हुजे हा, तमामु बहितरीनु हा बिल्कुलु ॾिसो न हिन मशीन न हुजण जे बावजूद भी मशीन वांगुरु व्यवसाय आहे बिल्कुलु बिल्कुलु छाकाणि पाण त उन वक़्त में या एतिरी मशीनगिरी त तरक़ी न कई न हुई हा जंहिं हिसाब सां हिनखे वाकई हिन जी डिज़ाइनिंग जे लाइ सिरुनि खे तराशियो वियो हो ज़बरदस्त फर्स्ट क्लास साले शाह कोट उमरकोट हिकिड़ी यूसी आहे यूसी खेजड़ाड़ी उन में हीअ मस्जिद ऐं उमरकोट खां घणो परे कोन्हे उमरकोट खां तक़रीबन 4 खां 5 किलोमीटर जे मुफ़ासिले ते तव्हांखे हीअ बहितरीनु शाहकार मिले थो सिंध तमामु घणी ख़ूबसूरत आहे ऐं सिंध में माज़ीअ में जेके असांजे हुकुमरान रहिया हुया या हुकुमरान धुरियूं रहियूं हुयूं माज़ीअ में त तमामु घणो कमु थियो हुयो तव्हांखे तहज़ीबी खोड़ सारियूं जॻहियूं बि मिलनि थियूं जंहिंजो शाहकार तव्हांखे ॾाढो भलो थो लॻे पर उन ते जेको असुलु मसइलो आहे उहो इहो आहे त उन ते हींअर असीं कमु कोन पिया कयूं उन्हनि खे रिनोवेट बि नथा कराए सघूं जे हीअ तव्हां मस्जिद ॾिठी हीअ बहितरीनु शाहकार पर हिन खे रिनोवेशन जी ज़रूरत आहे त घटि में घटि असांजूं पुराणियूं जेके शयूं आहिनि पुराणा जेके असांजा हंध आहिनि माग आहिनि पुराणियूं जॻहियूं आहिनि उन्हनि खे जे रिनोवेट कयो वञे त इहो बहितरु हूंदो सो असांजी जेका हिन वीडियो जी आख़िर में असांजो इहो ई पैगाम हूंदो त ऐं जे हिन जहिड़ा अहिड़ा खोड़ सारा बाग ॿिया बि आहिनि सिंध में त असांजो जेको सिंध जो कल्चर ऐं टूरिज़म डिपार्टमेंट आहे उहो ऐं लॻापियल इदारा ॿाहिरि कनि ऐं हिननि खे अञा वधीक ख़ूबसूरत कनि जेका हिन जी असुलु ख़ूबसूरत हुई उनखे उजागर कराइनि महिरबानी